लाखा रोड वासी सोभारो भट्टी सिंध जो भलोड़ सुघड़ ऐं शाइर आहे। संदसि शाइरीअ जे मजमूए जो हिकु किताब सोन कणा सोभारे जा छपजी चुको आहे। संदसि किताब ते खेसि शहबाज़ अवार्ड पिणु मिली चुको आहे। सोभारो भट्टी सुघड़ाइप जी हर सिंफ़ डोर बेत गुजारत हुनुर ऐं लश्कर समेत सिंगार जे सिंफ़नि ते शाइरी कई आहे। सुघड़ शाइरीअ में संदसि उस्ताद सिंध जो नामियारो सुघड़ प्यारो ख़ान हाले पुटो आहे। सुघड़ सोभारो भट्टी अवामी आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधी सकाफ़त खाते खे सरकारी सतह ते सुघड़ कचहरियूं कराइणु घुर्जनि ऐं सुघड़नि खे मुनासिब मुआवज़ो ॾियणु घुर्जे। जॾहिं वक़्तु मिलई लाखा रोड जी बाज़ार ॾिसी वञ, रोड भगल ही झाका झाका रस्ता ही बेकार ॾिसी वञ, नालियूं भगल गटर फाटल किने पाणी जा आज़ार ॾिसी वञ, गंद जा खोड़ा धूड़ उॾे थी मर्ज़ वतल बीमार ॾिसी वञ, हा स्कूल बि हीणो थी वियो ॿाहिरि किरियल दीवार ॾिसी वञ, थंभा आहिनि बिजली कान्हे बंदि पयल कारोबार ॾिसी वञ, माल मारण लाइ रेल टपे थी स्टेशन ते ऊंदह अंधूकार ॾिसी वञ, सालनि खां हिते गैस न आयो मेड़नि छेणा उहे ॿार ॾिसी वञ, अञा बि तोॾे तकिन पिया था नेणनि में ही नार ॾिसी वञ, वरी वरी तूं वोट वठी वे वाइदा पंहिंजा वफ़ादार ॾिसी वञ, सोभारे ते सीटियो हूंदे कयल पंहिंजा किरदार ॾिसी वञ, कयल पंहिंजा किरदार ॾिसी वञ। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।